साईं मुंहिंजा हिकु मुहाणी मच्छी विकिणण जो हुको ॾींदे अची बादशाह जी महल वटां लंघी। राणी बि को दरी वटि वेठी हुई, सो हुको ॿुधी दरी मां लयो पाए ऐं मुहाणी खे पंहिंजे आंदल मच्छी ॾेखारण लाइ मथे महलात में घुराईं। मुहाणी मच्छी ॾेखारण लॻी त हिकु मच्छी टोकरी मां टुपो ॾेई ॿाहिरि निकिरण जी कोशिश करण लॻी। राणी पुछो त ही नर आहे या मादी? मां त मादी मच्छी वठण थी चाहियां। इहो ॿुधी मच्छी ज़ोर सां खिलण लॻी। मुहाणी चयो, ही त नर आहे। ईअं चई हू टोकरी खणी हली वई। राणी गुस्से मां पंहिंजी कोठी ॾांहुं हली आई। शाम जो बादशाह अची ॾिठो त कंहिं राणी खे नाराज़ कयो आहे जो हू सॼी मची वेठी आहे। बीमार आहे छा? बादशाह राणी खे गिराटड़ी पाईंदे चयो। राणी रोईंदे चयो, बीमार त कान आहियां, पर हिकु मच्छी जी अजीब हरकत करे मां ॾाढी परेशान आहियां। हिकु मुहाणी हिते मच्छी आंदी हुई। मुंहिंजी उन पुछण ते ही नर आहे या मादी, मच्छी ॾाढी बदतमीज़ी सां टहक ॾेई खिलण लॻी। बादशाह चयो, हिकु मच्छी जी इहा हिमत जो हू असांजी राणी ते खिली। नामुमकिन, तूं ज़रूरु को सपनो ख्वाब ॾिठो हूंदो। राणी चयो, मां मूर्ख चरी न आहियां। मां अखियुनि ॾिठे ऐं कननि ॿुधी ॻाल्हि करे रही आहियां। बादशाह चयो, अजब जी ॻाल्हि आहे त पोइ ज़रूरु ईअं थियो हूंदो। मां उन बाबति पुछा ॻाछा कंदसि। ॿिए ॾींहुं बादशाह पंहिंजे वज़ीर खे समूरी ॻाल्हि करे ॿुधाई जो राणी खां ॿुधी हुअईं। वज़ीर खे हुकुम ॾिनई त मामले जी छंडछाण करे 6 महीननि जे अंदरि को तसली बख़्श जवाबु ॾिए, न त खेसि फांसी जी सज़ा ॾिनी वेंदी। वज़ीर हर तरह जी कोशिश करण जो अंजाम कयो, जेतोणीकि उहो बि अंदेशो हुअसि त नाकामी यकीनन आहे। 5 महीननि ताईं वज़ीर मच्छी जे खिलण बाबति जांच जूंच कंदो रहियो। हिन हर हंधि कोशिश कई, आलिमनि ऐं ॾाहनि खे सॾायो त जादूगरनि सां बि सलाह मसलत कई, पर को बि हक़ीक़त जे तह ताईं पहुची कान सघियो। जीअं जीअं ॾींहं विया थे गुज़रंदा, तीअं तीअं वज़ीर वियो थे ॻणतियुनि में ॻणंदो। हू बादशाह जी सभा खां भली भित वाक़िफ़ हो। हिन खे पक हुई त बादशाह हिन खे माफ़ न कंदो। हिन खे अची डपु लॻो त मतां बादशाह संदसि पुट खे बि न माराए। सो पंहिंजे पुट खे सफ़र ते रवानो करे चयईं। ऐं हलंदे हलंदे कुझु ॾींहं खां पोइ वज़ीर जे पुट खे हिकु ॿुढो कुड़मी गॾिजी वियो, जो कंहिं ॻोठ ॾांहुं वञी रहियो हो। वज़ीर ज़ादे कुड़मी जी ॻाल्हियुनि जे जवाब में चयो त हू बि उन ॻोठ ॾांहुं वञी रहियो आहे जंहिं ॻोठ में उहो कुड़मी थे वियो। पोइ त ॿई गॾिजी अॻिते वधंदा रहिया। ॾींहुं गरम हो ऐं रस्तो वॾो, उन सिवाइ थकावट। वज़ीर ज़ादे चयो, तुंहिंजे ख़्याल मूजिबि इहो ठीकु न थींदो त कुझु पंध ताईं असां ॿई हिक ॿिए खे खणी अॻिते वधंदा रहूं। ॿुढे कुड़मी सोचियो, ही त को बेवकूफ़ शख़्स थो ॾिसिजे, भला असां ॿई हिक ॿिए खे कीअं खणंदासीं? कुड़मी बि को जवाबु कोन ॾिनो। पोइ हू ॿई वरी हिकु ॿनी भरिसां अची लंघिया। फ़सुलु तयारु हो ऐं 2-3 ॾींहंनि में लुणण वारा हुआ। हवा जे वहिकिरे ते पीले रंग जी संगनि वारो फ़सुलु झूमी ऐं ॾेखारी ॾेई रहियो हो, ॼण त को सोनू सागर लहरूं मारींदो हुजे। वज़ीर ज़ादे ॿुढे खां पुछियो, ही फ़सुलु खाधल आहे या बचियल? वज़ीर ज़ादे जी ॻाल्हि सम्झी न सघण करे ॿुढे कुड़मी चयो, मूंखे ख़बर कान्हे। कुझु पंध हलंदे हलंदे ॿई हमसफ़र हिकु झंग मां लंघी रहिया हुआ। वज़ीर ज़ादे खीसे मां चाकू कढी ॿुढे खे ॾींदे चयो, दोस्त ही वठि, हिन जे बदिले 2 घोड़ा वठी आओ, पर ही बि वापसि खणी अचणु विसारजांइ न, छो जो ही ॾाढो क़ीमती आहे। ॿुढे तंद भरे खिल खिलंदे पोइ गुस्से मां चाकू वापसि कयो। वज़ीर ज़ादो चुप थी वियो। हू ॿई पंध कंदे चङो अॻिते वधी आया हुआ। उतां ॿुढे कुड़मी जो घर वेझो ई हो। हू ॿई बाज़ार मां लंघी मस्जिद में विया, पर कंहिं बि हिननि जो आदर भाव कीअं न कयो ऐं न ई वरी हिननि खे कंहिं अंदरि अची वेहण लाइ चयो। वज़ीर ज़ादे थधो साहु खणंदे चयो, केॾो न वॾो क़ब्रिस्तान आहे।
ॿुढे दिलि में चयो, ख़बर ई नथी पवे त अलाए हिन जो मतिलबु छा आहे जो हेॾी सारी आबादी खे बि क़ब्रिस्तान थो कोठे। उतां ई ही यार वरी अॻिते वधिया। हिननि जी राह हिकु क़ब्रिस्तान खां ई थींदे थी वई। क़ब्रिस्तान में हिकु शख़्स हिकु क़बर ते दुआ घुरी रहियो हो ऐं मरण वारी जे नाले राहीगरनि खे मानी ॾेई रहियो हो। हिननि ॿिन्ही मुसाफ़िरनि खे बि सॼो ऐं खेनि मानी ॾिनी। तंहिं ते वज़ीरज़ादे चयो, ही कहिड़ो न सुहिणो शहरु आहे। ॿुढे सोचियो, ही जवान सचपुच चरियो आहे। क़ब्रिस्तान खे शहर थो चवे ऐं शहर खे क़ब्रिस्तान थो चवे। ख़बर न आहे त अॻिते छा चवे। शायदि पाणी खे ज़मीन ऐं ज़मीन खे पाणी सॾे। जिते ऊंधा हूंदी उते रोशनी चवंदो ऐं रोशनीअ खे ऊंधा। पर तॾहिं बि ॿुढे ज़बान मां कुझु न ॿोलियो। ॿिन्हीअ खे क़ब्रिस्तान जे लॻ वहंदड़ नदी पार करे पोइ ई ॻोठ ते पहुचणो पियो। नदी वटि पहुचंदे ई ॿुढे जुती लाहे नदी पार कई, पर वज़ीरज़ादे जुती पयल हूंदे ई नदी पार कई। ॿुढे पंहिंजे मन में सोचियो, हेड़ो ज़बान ऐं अमालनि सां चरियो मूं अॻु कॾहिं न ॾिठो। पर तॾहिं बि हिन पंहिंजे साथी खे पसंदि कयो। इहो सोचे त घर हली ही मुंहिंजी घरवारी ऐं धीअ खे काफ़ी विंदराईंदो। इहो ख़्यालु करे ॿुढे घर जे वेझो ईंदे चयसि, जेसीं जीअ चाहे तेसीं मुंहिंजे घर में रही सघीं थो। उते तोखे कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ कान थींदी। वज़ीरज़ादे जवाबु ॾिनो, उन लाइ तव्हांजी घणी महिरबानी, पर पहिरियां ई जांच करे मूंखे ॿुधाए त तुंहिंजे घर जूं कड़ियूं मज़बूत आहिनि। ॿुढो हिन खे बिना कंहिं जवाबु ॾियण जे खिलंदो घर हलियो वियो। ॿुढे कुड़मी घर वारनि खे चयो, साम्हूं वारे बाग़ में हिकु शख़्स वेठो आहे। हू मूं सां गॾु आयो आहे। मूं चाहियो थे त जेसिताईं हिन ॻोठ में आहे तेसिताईं असां वटि ई रहे, पर हू अहिड़ो त मूर्ख चरियो आहे जो मां खेसि राज़ी करे कान सघियसि। उहो थो ॼाणणु चाहे त हिन घर जूं कड़ियूं मज़बूत आहिनि या न। ही शख़्स ॾाढो को चरियो आहे। ईअं चई ॿुढो टहिक ॾेई खिलणु लॻो। कुड़मी जी धीउ ॾाढी सियाणी होशियारु हुई। हुन चयो, बाबा, ही शख़्स केर बि हुजे पर बेवकूफ़ न आहे जीअं तव्हां था सम्झो। इहो शख़्स ॼाणणु थो चाहे त तव्हां हिन जो भार खणी सघंदा या न। कुड़मी चयो, हा त इहा ॻाल्हि आहे। हाणे मूं सम्झो। तूं शायदि हिन जी ॿियनि ॻाल्हियुनि सम्झण में बि मुंहिंजी मदद करीं। संदसि धीउ खे चवणु लॻो, कुड़मी, जॾहिं असां ॿई गॾोगॾु हलियासीं तॾहिं हिन चयो त मूं खे हिन खे खणी हलणु घुरिजे या हिन खे मूंखे खणी हलणु घुरिजे, छो जो हिन जे वीचार में अॻिते वधण जो उहो ई सुठो रस्तो थी थो सघे। उन ते धीउ चयो, बिल्कुलु ठीकु। इन जो मतिलबु हो त वक़्तु गुज़ारण लाइ अवां मां हिक खे का कहाणी ॿुधाइणु घुरिजे। ॿुढे कुड़मी वधीक ॿुधायसि, हाउ, उन जो मतिलबु इहो। हा त जॾहिं असां हिकु फ़सुल जे भरिसां ते लंघियासीं तॾहिं हिन पुछियो, ही खाधल आहे या बचियल। धीउ पीउ खे उन जो मतिलबु ॿुधाईंदे चयो, बाबा साईं, तव्हां उन जो मतिलबु न सम्झी सघिया। हिन त फ़क़ति इहो ॼाणणु थे चाहियो त कुड़मी ते कर्ज़ आहे या न, छो जो बनी जो मालिक कर्ज़दार आहे त बनी जी पैदाइश खाधल बराबरि आहे, यानी उहा कर्ज़ पेटी ई हली वेंदी। ॿुढे कुड़मी चयो, बराबरि। इन बैदि हिकु झंग मां लंघण ते हिन मूंखे हिकु चाकू ॾींदे चयो, हिन जे बदिले बि घोड़ा आणिजां ऐं चाकू बि मोटाए खणी अचिजां। धीउ चयो, बाबा, रस्ते में कंहिंजी मदद लाइ ॿ मज़बूत लठियूं ॿिनि घोड़नि जी त बराबरि आहिनि। हिन त ॿिनि लठियुनि कपे अचण लाइ ऐं चाकू ख़बरदारी सां रखण लाइ ई चयो हो। कुड़मी पोइ ॿुधायसि, जॾहिं असां हिकु शहर में पहुतासीं उते असांखे को वाक़िफ़कार कोन गॾियो। वरी असां क़ब्रिस्तान जे वेझो लंघियासीं। उते किन शख़्सनि असांखे सॾे मानी ॾिनी। मुंहिंजे साथी शहर खे क़ब्रिस्तान ऐं क़ब्रिस्तान खे शहर सॾियो। छोकिरी ख़ुशी मां चयो, बिल्कुलु ठीकु। जेकॾहिं को शहर खे आबादी वारो सम्झंदो हुजे पर उते जा रहाकू महिमान नवाज़ी छॾे मर्दनि जियां को आदर भाव बि न कनि त उहो शहर क़ब्रिस्तान खां छा में बहितर सॾिबो।
त इहो शहर अव्हां लाइ बराबरि कब्रिस्तान ई थियो ऐं कब्रिस्तान शहर समाज छो जो उते तव्हांखे सॼे आदर भाव करे मानी ॾिनऊं। ॿुढे चयो, नौजवान बराबरि सियाणो आहे। हा त हाणे जॾहिं हेॾां घर थे आयासीं त रस्ते ते नदी पार कईसीं, लेकिन हिन बिना जुती लाइण जे ई नदी पार कई। धीउ चयो, मां हिन जे अकुल खे दाद थी ॾियां। हिन तेज़ वहंदड़ पाणी में पेर में छपंदड़ पथरनि खां बचण लाइ ई जुती कान लाथी। ही तव्हांजो दोस्त ॾाढो अकुल वारो थो ॾिसिजे। मां हिन खे ॾिसण ऐं साणस कुझु ॻाल्हाइण थी चाहियां। कुड़मी चयो, ॾाढो चङो, मां हिन खे ॻोल्हे वठी थो अचां। धीउ चयो, बाबा हिन खे चइजो त असां जूं कड़ियूं मज़बूत आहिनि, पर उन खां अॻु जेसीं हू असांजे घर अचे तेसीं मां खेसि कुझु मोकिलियां। जीअं खेसि ख़बर पवे त असां संदसि महिमानदारी चङी तरह करे था सघूं। छोकिरी नौकर खे सॾियो ऐं नौजवान खे हिन जे हथां मखण जो खमरो, 12 मानियूं ऐं ॾुध जी चाॾी मोकिले उन सां गॾु इहो बि नियापो मोकिलियो। ओ दोस्त, चंड पूरो आहे। साल में 12 महीना थींदा आहिनि ऐं नदी जो पाणी किना तार आहे। नौकर खे इहो नियापो ऐं माल खणी वेंदे रस्ते में पंहिंजो पुटु गॾियो। मानी ॾिसी खाइणसि पुटणसि घुरी, यानी पुटु मानी घुरी। हुन बेवकूफ़ी विचां हिकु मानी खेसि ॾिनी। अॻिते हलंदे हू नेठि वञी वज़ीरज़ादे सां गॾियो। हिन मानी हाणे नौजवान जे अॻियां रखी ऐं कुड़मी जी धीउ जो ॾिनल नियापो बि खेसि ॿुधायो। वज़ीरज़ादे जवाबु मोकिलियो, चंड नओं आहे, मूंखे त साल में 11 महीना ई था ॾिसण में अचनि ऐं नदी कंहिं बि हालत में किना तार कान्हे। उन्ही जवाब जे लफ़्ज़नि जी माना न सम्झंदे नौकर पंहिंजी मालिकियाणी खे समूरा लफ़्ज़ जीअं जो तीअं दोहराए ॿुधाया। नौकर जी चोरी जो पतो पइजी वियो ऐं हिन खे सख़्तु सज़ा ॾिनी वई। कुझु देरि खां पोइ वज़ीरज़ादो ॿुढे कुड़मी सां गॾु घर आयो। हिन ॾांहुं ॾाढो ध्यानु ॾिनो वियो। हिन सां हर नमूने अहिड़ो त वहिंवार कयो वियो ॼण हू कंहिं वॾे शख़्स जो पुटु हुजे। वीचारे कुड़मी खे हिन जी असुल की पैदाइश जी मालूमात हुई कान। आख़िर में वज़ीरज़ादे हिन खे समूरे हाल अहवाल खां वाक़ुफ़ु कयो। मच्छी जो खिलणु, पीउ जी फांसी ऐं पंहिंजे बदकिस्त सफ़र बाबति हाणे खेसि छा करणु घुरिजे उन लाइ हिन सलाह घुरी। छोकिरी चयो, हिननि सभिनी तकलीफ़ुनि जी जड़ आहे मच्छी जो खिलणु। मच्छी जो खिलणु ज़ाहिर करे थो त महल में को मर्द रहे थो। वज़ीरज़ादे ख़ुशी विचां रड़ करे चयो, बिल्कुलु ठीकु, मुंहिंजे लाइ अञा बि वक़्तु आहे। मां मोटी वञी पंहिंजे पीउ खे अहिड़ी बेइंसाफ़ी वारी मौत खां बचाए सघां थो। ॿिए ॾींहुं वज़ीरज़ादो पंहिंजे देस ॾांहुं मोटी आयो ऐं पाण सां गॾु कुड़मी जी धीअ खे बि वठी आयो। ईंदे ई दौड़ंदो महल ॾांहुं वियो ऐं हिन जेको कुझु ॿुधो हो सो वञी पीउ खे ॿुधाईं। वीचारो वज़ीर जो मौत जो इंतज़ारु करे रहियो हो, तंहिंखे बादशाह जे साम्हूं आंदो वियो। वज़ीर बादशाह जे साम्हूं उहा ई ॻाल्हि दोहराई जेका हुन पंहिंजे पुट खां ॿुधी हुई। बादशाह गुस्से मां चयो, नामुमकिन, ईअं कॾहिं बि थी नथो सघे। वज़ीर बाअदब जवाबु ॾिनो, हुज़ूर, ईअं ई आहे। मूं जो बि कुझु चयो आहे उन खे साबित करण लाइ तयारु आहियां। मुंहिंजो अर्ज़ु आहे त महल जूं समूरियूं ज़ालूं हिक ई हंधि घुरायूं वञनि ऐं हिकु खॾु खोटाए उन मथां खेनि लंघण जो हुकुम ॾिनो वञे। उन इम्तिहान में मर्द जो पतो पइजी वेंदो। बादशाह खॾो खोटायो ऐं महल जे सभिनी ज़ालनि खे उन जे मथां टुपण जो हुकुम ॾिनो। सभिनी कोशिशि कई पर उन्हनि मां कामयाबु फ़क़्ति हिक ई वई ऐं उहा ज़ाल मर्द निकिती। अहिड़ी तरह बादशाह खे तसली थी ऐं वफ़ादार ॿुढे वज़ीर जी जान बची। उन बैदि जल्द ई वज़ीरज़ादे जो ॿुढे कुड़मी जी धीअ सां विहांउ करायो वियो, मतिलबु त शादी कराई वई ऐं इन हिसाब सां वज़ीर बची वियो। वज़ीर खे फांसी न मिली।
दोस्तों उम्मीद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।